नाज़िन सुई गैस में भी बहार मुंद जी फितरती हुस्न सां महकंदड़ सिंध जी सदियुनि खां क़ाइम सभीता जी मोहबतुनि ऐं रंगनि जी होलीअ भरियो नमूने मल्हाई पई वञे। वधीक तफ़सील फिदा हुसैन बलोची हिन रिपोर्ट में। रंगन जो को भी मज़हब ना हूंदो, रंग त फ़क़ति प्यार मोहब्बत ऐं अमुन जो दरस ॾींदा आहिनि। होली फ़क़ति रंगनि ऐं मोहब्बतुनि जो त्योहार आहे। समूरी दुनिया जियां सुईगेस ऐं भरपासे में भी होलीअ जो ॾिणु इंतहाई अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो पियो वञे। सुईगेस वासिन बहार ऐं मुंद जे फितरती हुस्न सां महकंदड़ सिंध जे सदियुनि खां क़ाइम सभीता जे मोहब्बतुनि ऐं रंगनि जी त्योहार होलीअ जे पुरमुसरत मौक़े ते पूरे आल में इंसानियत ऐं सभिनी देस तोड़े परदेस वासिन खे होलीअ जे त्योहार जूं वाधायूं ॾींदे चयो, अॼु जो ॾींहुं तमामु ख़ुशियुनि भरियो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते हिंदू कुंड कच्छ खां पूरी दुनिया एशिया में तमामु जोश व ख़ुरोश सां मल्हाईंदा। होली भी साॻी, पाण ॿिन्हिनि जी ॿोली भी साॻी, तो वटि मुंहिंजो मान वॾो आहे मज़हब खां इंसान। असां ख़ुशी सां होली मल्हाए रहिया आहियूं, जीअं त असां मुस्लमान भाइर बि असां सां गॾु होली मल्हाए रहिया आहिनि। इहो होली साबित करे थो त असां ते को बि हिते नफ़रत न आहे, सभु सां मोहबत सां होली मल्हाए रहिया आहिनि। ऐं असां इहो ई पैगाम पहुचाइणु चाहियूं था त मोहबत सां रहो। ख़ुशीअ जो ॾींहुं आहे सर, असांजी उन्हनि खे लख लख वाधायूं। जेके मुक़ामी असांजा मुस्लमान भाइर उहे असांजे ख़ुशियुनि में शरीक आहिनि। मौसम जे हिसाब सां बहार जी मौसम उहा बि आणींदो आहे। कैमरामैन अब्दुल हफीज़ वीसर सां गॾु फिदा हुसैन बलोच, धरती टीवी।